सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 8 मज़मून रियाज़ी यूनिट पहिरियों सबक 20 सेटन बाबति ॼाण जो जाइज़ो रिव्यू ऑफ नॉलेज अबाउट सेट्स। ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। ॿारो हिन सबक में असां हिन बाब में पढ़ियल सॼे मवाद जो ऐं सेटनि जे बारे में अॻु में पढ़ियल मवाद जो इख़्तिसार कंदासीं यानी ख़ुलासो कंदासीं। हीउ सबक न सिर्फ़ु तव्हांखे हिन साल कमु ईंदो, पर जॾहिं तव्हां 10हें दर्जे में वरी सेटनि जे बारे में मालूमात हासिलु कंदो ऐं वधीक पढ़ंदो त हीउ सबक तव्हांखे उन जो बेसिस मुहैया कंदो ऐं तव्हांखे सभु मवाद जेको तव्हां पढ़ी चुका आहियो उहो यादि कराईंदो। शुरू था कयूं सेट जी डेफिनेशन सां त सेट आख़िर आहे छा। सेट इज़ अ कलेक्शन ऑफ डिस्टिंक्ट वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स फॉर्मिंग अ ग्रुप, यानी ग्रुप यानी मेड़ हुजे डिस्टिंक्ट ऐं वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स जो। डिस्टिंक्ट मतिलबु हिक ॿिए खां अलॻि अलॻि ऐं वेल डिफाइंड चिठी तरह वाज़े तौर ते बयानु थियल। So a collection of distinct and well-defined objects forming a group is called a set. जेकॾहिं सेट जे रिप्रेज़ेंटेशन जी ॻाल्हि कयूं त असां हुनखे कीअं बयानु कंदा आहियूं, कीअं ॾेखारींदा आहियूं, त पहिरियों फॉर्म आहे डिस्क्रिप्टिव फॉर्म, जंहिंमें असां द सेट ऑफ ऑल स्क्वायर नंबर्स जीअं लिखियोसीं, इहो एग्ज़ाम्पल आहे, असां हुनखे बयानी तौर ते ॿुधाईंदा आहियूं त हुन में कहिड़ा मेंबर्स आहिनि, उनजे मेंबर जी ख़ुसूसियतुनि खे या ख़ासियतुनि खे ॿुधाईंदा आहियूं। सेट बिल्डर फॉर्म और रूल फॉर्म, इन में असां फार्मूला जे ज़रिए या रूल जे ज़रिए सेट खे डिफाइन कंदा आहियूं। मिसाल तौर सेट ऑफ एक्स स्क्वायर सच दैट एक्स बिलोंग्स टू ज़ेड, नंबर ऑफ ज़ेड इज सेट ऑफ इंटीजर्स, असांखे ख़बर आहे। रोस्टर फॉर्म या टेबुलर फॉर्म में, जंहिंमें असां ॾिंगनि में 1 4 9 6 9 16 वग़ैरह ॾेखारियो आहे, इहो हिकिड़ो मिसाल आहे। सो टे तरीक़ा आहिनि, डिस्क्रिप्टिव फॉर्म, सेट बिल्डर फॉर्म या रूल फॉर्म, ऐं टियों आहे रोस्टर फॉर्म या टेबुलर फॉर्म। टाइप्स ऑफ सेट्स यानी सेट कहिड़े क़िस्म जा हूंदा आहिनि, उनजी क्लासिफिकेशन असां ॾिसूं त असांखे ही सभु नज़र ईंदा कहिड़े क़िस्म जा सेट हूंदा आहिनि। जेकॾहिं असां कंहिं हिकिड़े सेट जी ॻाल्हि कयूं त असां ॾिसंदासीं त हिकिड़ा इनफाइनाइट सेट हूंदा आहिनि, जंहिंमें अनलिमिटेड नंबर ऑफ एलिमेंट्स हूंदा आहिनि। फाइनाइट सेट्स हूंदा आहिनि विच इज़ लिमिटेड नंबर ऑफ एलिमेंट्स, यानी मखसूस तइदाद में उनजा एलिमेंट्स हूंदा आहिनि या मेंबर्स हूंदा आहिनि। उन खां पोइ सिंगलटन सेट हूंदो आहे, जंहिंमें सिर्फ़ु हिकिड़ो एलिमेंट हूंदो आहे। एम्प्टी सेट में को बि एलिमेंट हूंदो आहे, हेज़ नो एलिमेंट्स। हाणे जेकॾहिं असां ॾिसूं ॿिनि सेटनि जी पाण में कंपेरिज़न, त उन में इक्वल सेट्स हूंदा आहिनि, जंहिंमें साॻा मेंबर हूंदा आहिनि, हिक जहिड़ा ऐं हिक जेतिरा। इक्वलेंट सेट में साॻा न त कोन हूंदा आहिनि, पर हिक जेतिरे तइदाद में हूंदा आहिनि, यानी सेम क्वांटिटी ऑफ मेंबर्स जेकॾहिं ॿिनि सेटनि में हुजनि त उहे असांजा इक्वलेंट सेट थींदा। डिसजॉइंट सेट्स हूंदा आहिनि, जिनमें को बि कॉमन मेंबर न हुजे। ओवरलैपिंग सेट्स हूंदा आहिनि, जंहिंमें घटि में घटि हिकिड़ो कॉमन मेंबर हुजे। सब सेट हूंदा आहिनि whose elements are contained within another set, यानी जेकॾहिं कंहिं सेट जा एलिमेंट कंहिं ॿिए सेट में शामिल हुजनि, सभई सभु, त उहे सबसेट हूंदो आहे। सबसेट जा ॿ क़िस्म हूंदा आहिनि, हिकिड़ो प्रॉपर या वाजिब सेट, जंहिंखे अनइक्वल हूंदा आहिनि मेंबर्स, ऐं उन खां पोइ जेको आहे उहो इम्प्रॉपर या गैर वाजिब हूंदो आहे, जेके इक्वल सेट्स हूंदा आहिनि, यानी सेम मेंबर्स हूंदा आहिनि ॿिन्ही में हिक जेतिरा। उन खां पोइ पावर सेट हूंदो आहे, जेको हूंदो आहे सेट ऑफ ऑल पॉसिबल सबसेट्स। उन खां पोइ असां यूनिवर्सल सेट जी बि ॻाल्हि कई आहे। यूनिवर्सल सेट कंसिस्ट ऑफ ऑल द मेंबर्स ऑफ द सेट्स अंडर कंसिडरेशन। ऐं उन खां पोइ जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त कंप्लीमेंट ऑफ सेट्स हूंदा आहिनि, जेके सेट ऑफ ऑल मेंबर्स ऑफ यूनिवर्सल सेट विच डू नॉट बिलोंग टू सेट ए। अददनि जा सेट रियाज़ीअ में तमामु घणो इस्तेमालु थींदा आहिनि, न सिर्फ़ु सेट थ्योरी में पर सॼी रियाज़ीअ में। उनजे करे अचो त असां स्टैंडर्ड नोटेशन्स ऑफ सेट्स ऑफ नंबर ॾिसूं। नेचुरल नंबर्स जे सेट खे असां एन सां ज़ाहिर कंदा आहियूं, उन में मेंबर्स हूंदा आहिनि 1 2 3 4 ऐं कंटिन्यू थींदा आहिनि। होल नंबर्स यानी सॼनि अददनि जे सेट खे असां डब्ल्यू सां ज़ाहिर कंदा आहियूं, उन में नेचुरल नंबर्स खां अलावा 0 बि शामिल हूंदो आहे। इंटीजर्स जे सेट खे असां ज़ेड सां ज़ाहिर कंदा आहियूं, उन में 0 हूंदो आहे, ऐं होल नंबर वारा सभु अदद हूंदा आहिनि, प्लस बि ऐं माइनस बि, यानी पॉज़िटिव नेगेटिव सभु नंबर हूंदा आहिनि, पर उहे सॼा अदद हूंदा आहिनि। सेट ऑफ रेशनल नंबर्स, रेशनल नंबर्स जो सेट उहो हूंदो आहे जंहिंखे असां पी या क्यू, पी ओवर क्यू सां ॾेखारे सघूं।
अहिड़ी तरह जो क्यू जेको आहे ऐं पी ॿई हिन ज़ेड जा मेंबर हुजनि यानी इंटीजर्स हुजनि पर क्यू ज़ीरो न हुजे। सेट ऑफ इवन नंबर्स यानी ॿधी अददनि जो सेट उन खे असां ई सां ज़ाहिर कंदा आहियूं। उन में ज़ीरो हूंदो आहे, 2 4 6 8 इहा सभु ॿधी अदद हूंदा आहिनि पर ॿिन्ही साइन सां हूंदा आहिनि, प्लस ऐं माइनस ॿिन्ही सां हूंदा आहिनि यानी उहे पॉज़िटिव ऐं नेगेटिव इंटीजर्स हूंदा आहिनि जेके असां वटि इवन हुजनि। ऑड नंबर्स जे सेट खे असां ओ सां ज़ाहिर कंदा आहियूं। उन में प्लस माइनस 1 प्लस माइनस 3 प्लस माइनस 5 प्लस माइनस 7 ऐं सो ऑन मेंबर हूंदा आहिनि। प्राइम नंबर्स जा सेट जेके आहिनि असांखे ख़बर आहे त प्राइम नंबर छा हूंदो आहे। प्राइम नंबर्स उहे हूंदा आहिनि जेके रुगो ॿिनि अददनि सां वंडिजी सघंदा आहिनि पूरा, या पंहिंजो पाण सां या हिक सां। उन में असां 2 3 5 7 11 ऐं सो ऑन हूंदा आहिनि प्राइम नंबर्स जा मेंबर। हिन में हिकु न हूंदो आहे छो त हिकु प्राइम नंबर न आहे, हिकु आइडेंटिटी आहे। स्टैंडर्ड सिंबल्स यूज़्ड इन थ्योरी ऑफ सेट। थ्योरी ऑफ सेट में असां जेके सिंबल्स इस्तेमालु कंदा आहियूं उहे तव्हां हिते ॾिसी सघो था। ही सिंबल्स यादि रखणु ज़रूरी आहिनि छो त जेके असांखे ख़ासि तौर ते सेट बिल्डर फॉर्म में डिस्क्राइब थियल हुजनि सेट, त उन्हनि खे टेबुलर फॉर्म में कन्वर्ट करण लाइ असांखे हिन जी ज़रूरत पवंदी आहे। सो तव्हां हीअ ॾिसी सघो था त हीअ डिंगियूं आहिनि, उनखे सेट चइबो आहे। सच डेट खे असां या ऑब्लिक सां या सिध लीक सां या ॿिनि नुक़्तनि सां ज़ाहिर कंदा आहियूं। ही एप्सिलॉन जो निशान जेको आहे उहो ॿुधाए थो बिलोंग्स टू कंटेन्स इज़ अ मेंबर इज़ अ कंपोनेंट ऑफ। हीअ जेको सिंधीअ जो 8 आहे उहो आहे एंड, सिंधीअ जो 7 उहो आहे आर। ही सिंबल जेको आहे उहो आहे इज़ सबसेट ऑफ। ही जेको आहे सबसेट आहे ऐं ही जेको आहे इम्प्रॉपर सबसेट आहे छो त इक्वल बि थी सघे थो। एम्प्टी सेट और नल सेट और वाइड सेट उनखे असां फाइ सां ज़ाहिर कंदा आहियूं। यूनियन खे यू सां, इंटरसेक्शन खे उबती यू सां, डिफरेंस खे माइनस साइन सां, कंप्लीमेंट ऑफ सेट खे या ए डैश या ए जे मथां लीक या ए सी सां ज़ाहिर कंदा आहियूं। यूनिवर्सल सेट खे असां यू सां ज़ाहिर कंदा आहियूं ऐं पावर सेट ऑफ ए खे पी ऐं ब्रैकेट में उन सेट जो नालो। लॉज ऑफ थ्योरीज ऑफ सेट असां जेके ॾिठा उहे आहिनि कम्यूटेटिव लॉ। ये जंहिंमें असां ॾिठो त मटा सटा करण सां को बि फ़र्क़ु कोन थो पए। एसोसिएटिव लॉ जंहिंमें असां ॾिठो त जेकॾहिं यूनियन या इंटरसेक्शन हुजे त टिनि सेटनि में त ऑपरेशन जी सीक्वेंस मटाइण सां को बि फ़र्क़ु कोन थो पए। डिस्ट्रीब्यूटिव लॉ हिकिड़ो असां ॾिठो यूनियन ओवर इंटरसेक्शन ऐं ॿियो ॾिठोसीं इंटरसेक्शन ओवर यूनियन, जंहिंमें असां ॾिठो त ॿिन्ही खे असां अलॻि अलॻि सेट करे सघूं था यानी यूनियन जेको आहे उहो हिननि ॿिन्ही ते डिस्ट्रीब्यूट थी वञे जेके ब्रैकेट में आहिनि, अहिड़ी तरह इंटरसेक्शन बि जेके ब्रैकेट में आहिनि उन ते डिस्ट्रीब्यूट थी वञे। डी मॉर्गन जो कानून ॾिठोसीं जंहिंमें असां ॾिठो त कंप्लीमेंट जेकॾहिं यूनियन जो हुजे त उहो बराबरि थींदो कंप्लीमेंट्स जे इंटरसेक्शन जे, ऐं जेकॾहिं उहो इंटरसेक्शन जो हुजे यानी कंप्लीमेंट इंटरसेक्शन जो हुजे त उहो बराबरि थींदो कंप्लीमेंट्स जे यूनियन जे। कंप्लीमेंट लॉ असां ॾिठो त ए ऐं ए डैश जी यूनियन यू जे बराबरि थींदी पर उनजी इंटरसेक्शन नल सेट जे बराबरि थींदी। असांखे इहो असां ॾिठो त पावर सेट में जेके मेंबर्स हूंदा आहिनि उहे 2n हूंदा आहिनि, जिते n जेको आहे उहो मिलियल सेट में मेंबर्स जो या एलिमेंट्स जो तइदादु हूंदो आहे। असां वेन डायग्राम ठाहिण लाइ हिकिड़ी टिप ऐं ट्रिक सिखी यानी असां हिकिड़ी आर्टिकल सिखी। असां ॾिठो त जेकॾहिं मिलियल सेटनि खे असां कलर कोड करे छॾियूं ऐं उन खां पोइ सभु मेंबर असां हिकिड़ी लीक में लिखी हर सेट जे मेंबरनि खे उन जी रंग जी लीक सां अंडरलाइन करे छॾियूं त असांखे न सिर्फ़ु इहा ख़बर पइजी वेंदी त वेन डायग्राम कहिड़े क़िस्म जो आहे पर असां उन्हनि मेंबर्स खे सही जाइ ते बि लिखी सघंदासीं हिन डायग्राम में। जीअं हिते असां हिन मिसाल में असां ॾिसूं था त असां वटि अहिड़ा ॿ मेंबर आहिनि जंहिंमें टे लीकूं आहिनि यानी असां चई सघूं था त वेन डायग्राम में 3 सर्कल हिक ॿिए जे मथां ओवरलैपिंग हूंदा। उहो असां ओवरलैपिंग सर्कल ठाहिया, उन खां पोइ ॾिठोसीं त कहिड़ा मेंबर किथे वेंदा। सो असां जेकॾहिं ॾिसूं त असां जेके ही मेंबर आहिनि हाणे ॾिसी छॾिया त कंहिंजे हेठां कहिड़ा कहिड़ा लीकूं आहिनि, कहिड़ा कहिड़ा रंग आहिनि। सो जेकॾहिं असां ए खे ॾिसूं त ए असांजो सिर्फ़ु हिन में ईंदो छो त रुॻो हल्को नीरो निशान आहे। बी जे हेठां नीरो ऐं साओ निशान आहे सो उहो अहिड़े में ईंदो जेको नीरे ऐं साए जे
में आहे, सो बी बि असांजो हिते थी वियो। अहिड़ी तरह सी ऐं डी जेके आहिनि अहिड़ी जाइ ते वेंदा जंहिंमें 3 रंग मिलियल हुजनि, यानी ही एरिया में, सो असां सी डी खे हिते लिखी छॾींदासीं। ई जेको आहे उहो मिलंदो हिन ऐं हिन जे मिलाप वारी जाइ ते, या हिते वेंदो, ई असां हिते लिखी छॾियो। ऐं एफ जेको आहे रुगो गुलाबी में वेंदो, सो एफ हिते लिखी छॾियो। अहिड़ी तरह सां हिन टिप ऐं ट्रिक खे सम्झी वरितो। ॿारो अञा ते असां पंहिंजे अॼोके सबक जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।